अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में छा थियण वारो आहे। ईंदड़ किस्त में 11 किस्त में छा थींदो। दोस्तों, हिन खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों, हाणे हलूं था अॻिते वीडियो जे तरफ़। दोस्तों, छा पुलिस मुराद खे वठी वेंदी, सोडल ज़ाहिर थींदो या न थींदो। दोस्तों, छा मंसूर शाह छा हिनखे मुराद खे आज़ादु कराईंदो या न। दोस्तों, ॿिए तरफ़ां शाहनवाज़ ख़ान पंहिंजो मुराद ते थोरो कंदो या उनखे टीप ॾियारींदो। दोस्तों, अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त शाहनवाज़ ख़ान ऐं रज़न वॾी चाल सां मुराद खे फसाईंदा आहिनि। दोस्तों, हिन खां पहिरियां जो तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, ईअं त असांजो वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, ॿिए तरफ़ां मंसूर ख़ान पंहिंजे कॉमेडी जे अंदाज़ में आवाम खे माइल कंदो आहे त हिमत कयो, मां तव्हां सां गॾु आहियां। दोस्तों, अॼोको ही वीडियो तव्हांजे लाइ पेश कयो आहे। जे असांजो वीडियो पसंदि अचे त असांजे वीडियो खे शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। शुक्रिया।